जे कदे मन तां जाते जाते पुआ उते रहमत थी वयो फर्श खारश ते सोहण सजण अहिड़ी कंहिं नसीब न इज़त थी मां घोर पीअं जे कदे मन तां जाते जाते पुआ उते रहमत थी वयो फर्श खारश ते सोहण सजण अहिड़ी कंहिं नसीब न इज़त थी जंहिं माउ जे गोद में मिठेरो ॼमियो उन माउ मिठीअ जो मान ऊचो जंहिं माउ जे गोद में मिठेरो ॼमियो उन माउ मिठीअ जो मान ऊचो जंहिं दाईअ जे घर पहुता कदम वॾी दाई हलीमा जी शुहरत थी वयो फर्श खारश ते सोहण सजण अहिड़ी कंहिं नसीब न इज़त थी मां घोर पीअं जे कदे मन तां जाते जाते पुआ उते रहमत थी वयो फर्श खारश ते सोहण सजण अहिड़ी कंहिं नसीब न इज़त थी जंहिं शहर में सोहणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं शहर में सोहणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं सवारीअ ते पीर रखी कदम उन सवारीअ में वॾी ताक़त थी वयो फर्श खारश ते सोहण सजण अहिड़ी कंहिं नसीब न इज़त थी मां घोर पीअं जे कदे मन तां जाते जाते पुआ उते रहमत थी वयो फर्श खारश ते सोहण सजण अहिड़ी कंहिं नसीब न इज़त थी जे कदम पीअं जा मदीने पुआ थिया मदीने जा रुतबा जे कदम पीअं जा मदीने पुआ थिया मदीने जा रुतबा जे अयूब जे घर में पहुता कदम अयूब जे घर में बरकत थी वयो फर्श खारश ते सोहण सजण अहिड़ी कंहिं नसीब न इज़त थी मां घोर पीअं जे कदे मन तां जाते जाते पुआ उते रहमत थी वयो फर्श खारश ते सोहण सजण अहिड़ी कंहिं नसीब न इज़त थी जे जंगी बदर में पोता कदम रब के न कया उन्हीं करम जे जंगी बदर में पोता कदम रब के न कया उन्हीं करम कुफरान जी बुशेली हालत थी इस्लाम जी आला नुसरत थी वो फर्श का अर्श ते सोहना
सजण अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पीरीअ जे कदे मन तां जाते जाते पुआ उते रहमत थी वो फर्श का अर्श ते सोहण सजण अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी।